नाज़रीन, एचपी न्यूज़ में खुशामदीद। आपको तरह की सूरत हाल से अपडेट करते चले। हैदराबाद से ब्यूरो रिपोर्ट कामरान की रिपोर्ट के मुताबिक टंडो हैदर का रिहायशी नौजवान अतीक उर्फ बबलू को शर पसंद अनासिर के जुल्म और बर्बरीत के खिलाफ सरापा एहतजाज। शर पसंद अनासिर की जानिब से अपने ही घरों की छतों से झांकना मामूल बन गया। मजम्मत करने पर मोतमार धमकियां देते हैं। जो को 2020 का असांजो मसलो हूंदो रहे पियो जेके मंशात खोर आहिनि शाज़म वलद मोहम्मद इब्राहिम दिलबर वलद मोहम्मद इब्राहिम ॾिठो अहमद वलद अहमद खान जेको सो पहिरीं जेको ईश्वर साहब जेको सो हिननि खे पाण ॿधो हिननि इल्ज़ाम हुयो मुंहिंजे मथां के हीअ जेको सो मेनपुड़ी तो असांजी चल रही आहे भई अठो थोरी था खपाइनि मंशा था खपाइनि। उन खां पोइ कंटिन्यू ई मुंहिंजो रोक रस्ता बंदि था करणु चाहिनि ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजे जेको सो घर जी बेपर्दगी था कनि। जॾहिं तव्हां 3-4 चकर एसपी ऑफिस में वियो आहियां हेॾां होॾां पर हिननि खे वादी ॾियण वारो अहमद ॾिठो। कंहिं ॻाल्हि खे तव्हांखे राति जो मुंहिंजे मथां कातलानो हमलो कयो अथनि ऐं 2020 में मुंहिंजे मथां कातलानो हमलो कयो अथनि जंहिंमें ईश्वर साहिबु नारायण साहिबु महबूब साहिबु जिन अची घर मां कढियो। असांजी इहा के जेको सो मतिलबु बेपर्दगी आहे असांजी न्याणी श्याणियूं कंहिं महिल कहिड़े हिसाब में अचनि कंहिं महिल कहिड़े हिसाब में अचनि पंहिंजी भित ॼारे पंहिंजो घर अथनि जेको खपेनि सो कनि। तव्हांजी चिंता भले तव्हां चढ़ो पर पर्दगी न सां भाई पर्दो जारे भले चलो साईं का दादी दुश्मनी ना है मुझे मारने की धमकी दी थन रात को जो को सो मुझी घरवारी 6 महीने से 19 साल सिर उछलाए थन और जमे उनके भी जो को नुकसान किया। जबकि शरपसंद मकामी लोग हैं मोहल्ले में दीगर शहरी को तंग करने समेत मंशियात का सरेआम कारोबार भी करते हैं। जबकि अतीक उर्फ बबलू कोसा ने आला हुकाम से पुरजोर मुतालबा करते हुए कहा शरपसंद लोगों के खिलाफ कानूनी कार्रवाई अमल में लाई जाए और मुझे इंसाफ और तहफ़्फ़ुज़ फराहम किया जाए। बसूरत एहतजाजी दायरा वसी किया जाएगा। मज़ीद तफ़सीलात के लिए देखते रहें HBS News.tv।